नाज़रीन, रमज़ान ईंदे ई मीरो ख़ान ऐं भरपासे जे इलाइक़नि में महांगाई चोट चढ़ी वई आहे, जॾहिं त इंतिज़ामिया बि अखियूं ॿूटे छॾियूं आहिनि। दुकानदारनि खां रेट लिस्टनि बाबति बि केरु पुछण वारो न आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे मुजाहिद सुमरो जी हीअ रिपोर्ट। वक्त मौजूदा मीरो खान सिटी के अंदर रमज़ान शरीफ के भरारे महीने के अंदर आम वाइपे की शयुनि तोड़े फल फ्रूट ऐं सब्जियुनि जे अघनि जे हवाले सां अचो त हिते जेके मौजूद माण्हू आहिनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, संदन जो छा चवणु आहे। महीनो रमज़ान शरीफ जो असां मुसलमान आहियूं, असांखे तमामु घणो ख़्यालु आहे। इंशाल्लाह जेके कस्टमर आहिनि उन्हनि खे असां जेतिरो असांखां थी सघंदो असां फ़ाइदो ॾींदासीं। हिन वक़्त ताईं बि असांखे का इंतिज़ामिया जे तरफ़ां रेट लिस्ट नाहे मिली। अगरि जेकॾहिं असांखे रेट लिस्ट मिलंदी इंशाल्लाह असां उन मुताबिक़ रेट हलाईंदासीं। वठे काॾों अटो वठे, काॾों वञे लटो कपिड़ो वठे। रमज़ान जो महीनो इहे बसि रोज़ा रखनि था माण्हू, कान्हे का ग़रीब परेशान आहे, मज़ूरी कान्हे, ग़रीब परेशान आहे। उन सां गॾोगॾु महांगाई चोट ते चढ़ियल आहे। माण्हू करे त छा करे, माण्हू ख़ुदकशियुनि ताईं पहुची विया आहिनि। माण्हू पाण खे फाह आपघात ॾियनि था पिया। इहो हुकूमत नथी सोचे पई, बसि हो बचे पंहिंजे चक्कर में लॻा पिया आहिनि। जीअं रमज़ान आयो आहे त असांजो गोश्त 50 रुपया महांगो थी वियो आहे। असां वटि वॾो फुक़दान इहो आहे त मार्केट कमेटी जी ऑफिस न आहे, उन जे करे असां वटि का बि लिस्ट प्राइस लिस्ट नथी ॾिनी वञे। हर कयो दुकानदार मनमानी करे थो, पंहिंजी शयुनि जो पाण रेट रखे थो, पंहिंजे रेट सां खपाए थो। ॿियो त ऑल ओवर वफ़ाक़ी हुकूमत जेको कंट्रोल न करे सघी आहे। शइ सस्तियूं कयूं वञनि, यूटिलिटी स्टोरनि जो अंडरग्राउंड सामान ॿिए हंधि विकिरो पियो थिए, उन्हनि ते कंट्रोल कयो वञे। ऐं रमज़ान जेको पैकेज हुकूमत तरफ़ां ॾिनो वियो आहे इन ते अमल करायो वञे। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मराठी टीवी न्यूज़।